अॼु जी तारीख़ी जॻह आहे ॻोठ जो क़ब्रस्तान। हूँ त इंसान जी आख़िरी मंज़िल क़ब्रस्तान आहे। नंढो हुजे या वॾो, सभु कंहिंखे ज़िंदगी जो मज़ो चखण खां पोइ हिन क़बर जी मंज़िल ते अचिणो आहे। पर कामयाब इंसान उहो आहे जंहिं दुनिया में ई क़बर जे लाइ तयारी कई। ॻोठ कईनो असान जो क़ब्रस्तान, जेको ॻोठ खां 1 मील खान ओलह तरफ़ ॻोठ तारेमल जे शाह वाह वारी मोरी सां लॻाए। हीउ क़ब्रस्तान 300 साल पुराणो आहे। हिन क़ब्रस्तान खे हैदर फ़क़ीर जो क़ब्रस्तान करे सॼो वेंदो आहे। असल में हीअ जॻह हैदर फ़क़ीर जी आहे, जिते हू ज़िक्र कंदो हो। हैदर फ़क़ीर लिगारी, जेको ॻोठ जमशानी जो रहाको हो, जेको मीरनि जे दौर जे हुक्मरानी में हिकु वॾो दरवेश थी गुज़रियो आहे। हैदर फ़क़ीर जी हिन वक़्तु क़बर पराण जे मक़ाम मोरे शहर जे भरिसां आहे। हिन क़ब्रस्तान जी टोटल एराज़ी 11 एकड़नि ते मुश्तमिल हुई, पर हिन वक़्तु टोटल क़ब्रस्तान 4 एकड़नि ते मुश्तमिल आहे, जेका मीरनि जे वक़्त में हुकूमत क़ब्रस्तान लाइ मंज़ूर कई हुई। हिन वक़्तु हिन क़ब्रस्तान में लिगारी, ख़ासकली ऐं भट्टी पंहिंजा मुर्दा दफ़न कंदा आहिनि, पर कुझु वक़्तु अॻु में हिन क़ब्रस्तान में सिर्फ़ु लिगारी पंहिंजा फ़ौत थियल माण्हू दफ़न कंदा हुआ। हिन क़ब्रस्तान में उहो पिणु मशहूरु आहे त पहिरियां हिते को शहर हो जो कंहिं सबब जे करे बर्बाद थी वियो, छो जो कुझु क़बरूं खोटण महिल पकियुनि सिरनि जी दीवारनि जा निशान ऐं ॿिया पुराणा सामान पिणु निकिता हुआ, जंहिंमें जानवरनि जूं हॾियूं ऐं घोड़नि जा लगाम ऐं ॿियूं बि केतिरियूं शयूं मिलियूं हुयूं। ऐं ॿियूं बि केतिरियूं ॻाल्हियूं हिन क़ब्रस्तान लाइ मशहूरु आहिनि। हिन क़ब्रस्तान में असांजे ॻोठ कईनो असाण जा कुझु मशहूरु ऐं नेक माण्हुनि जूं क़बरूं पिणु मौजूदु आहिनि, जंहिंमें सखी पले, सखी सूमर ख़ान ऐं रईस बाक़िर ख़ान, रईस गोराम ख़ान, रईस अर्ज़ी ख़ान, रईस मदद अली, रईस मोर ख़ान, रईस नबी बख्श ख़ान, रईस ख़ान मोहम्मद ख़ान, रईस मोहब्बत अली ऐं रईस लुत्फ़ अली ऐं ॿियनि केतिरनि ई साथियुनि जूं क़बरूं पिणु मौजूदु आहिनि। पर मौत अहिड़ी हक़ीक़त आहे जंहिंखां केर बि इनकार नथो करे सघे। इन ॻाल्हि ते शाह साहब जो हिकिड़ो बेत तव्हांजे अॻियां पेश कयूं था। शाह साहब फरमाए थो, मछ मोगा मोटण जी न कई, तो तस्वीर घुमे सारी, अची विझंदई ओच तो कुंडा पे कारी, अदा पोइ मारींदे मारी वगर खां विलो करे। हिन क़ब्रस्तान में हिकु तारीख़ी कुबो पिणु मौजूदु आहे, जेको 200 साल पुराणो आहे। हीउ तारीख़ी कुबो सैद ख़ान जे नाले सां सॼो वञे थो। इन कुबे खे कंहिं ठहिरायो ऐं सैद ख़ान केरु हो ऐं छो हिन ते कुबो ठहिरायो वियो, ऐं कुबे जी तारीख़ असां ईंदड़ ॿी हिकु वीडियो में तव्हांजे अॻियां पेश कंदासीं। तंहिं करे असांजी ईंदड़ वीडियो खे मिस न कंदा। अस्सलामु अलैकुम, ख़ुदा हाफ़िज़।